بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي برنامج قرآن جو تأملات قرآنية जेको असांजो बरनामज आयत हिकिड़ी पढ़ंदा आहियूं, पोइ उन जो तर्जुमो हिकिड़ी ॿ आयत जो, छो जो अलाह ताला असांखे हुकुम करे थो अफला यतदब्बरून क़ुरान, ही क़ुरान खे छो नथा पढ़नि, छो नथा सम्झनि, छो नथा तदब्बुर कनि, छो नथा हुन जो तफ़सीर लिखनि। त ही 85 हिसो आहे, 85 हिसो आहे तअम्मुलात क़ुरानिया, जंहिंमें ही आयत असांखे मा अंज़लना अलैकल क़ुरान लितशक़ा। अल्लाह ताला ही चए थो त मां तव्हां ते ही क़ुरान इन जे करे कोन नाज़िल कयो आहे त तव्हांखे तकलीफ़ अचे, इल्ला तज़किरतन लिमन यख़्शा। ही जेके असां ॾे ईंदा ऐं उहे सोचनि था आख़िरत में मौत खां पोइ छा थींदो, त उन्हनि जे लाइ यादगिरी आहे, छो जो पढ़ंदा क़ुरान त अमल कंदा, उन क़ुरान ते अमल कंदा। तंज़ील मिमन ख़लक़ल अर्द वस्समावातिल उला, ही सूरत ताहा जी आयत आहे। त ही अल्लाह ताला असांखे शुरूआत खां वठी चए थो त ही क़ुरान तव्हांजे मा अंज़लना अलैकल क़ुरान लितशक़ा, मां इन जे करे कोन नाज़िल कयो त तव्हांखे तकलीफ़ अचे, तव्हां बेज़ार थियो, तव्हां बोझ थियो तव्हां ते, न। इन जो मक़सदु इहो जे उलमा चवनि था त यानी ही क़ुरान जेको मां अंज़लना अलैकल क़ुरान लितशक़ा तव्हांखे तकलीफ़ ॾियण जे लाइ न आहे, पर तकलीफ़ उन खे थींदी जेको न पढ़ंदो क़ुरान। हिन जो मक़सदु इहो थियो। जे आयत खे सम्झंदे त अलाह साईं चए थो मां अंज़लना अलैकल क़ुरान लितशक़ा, मां तव्हां नबी करीम ते अलाह ताला चए थो त उहो नबी मां तव्हां ते क़ुरान इन जे करे कोन नाज़िल कयो त तव्हांखे तकलीफ़ थिए, पर इन जो मक़सदु इहो थिए थो त जे को न पढ़ंदो ऐं न सम्झंदो, न हलंदो हिन क़ुरान ते, उनखे तकलीफ़ थींदी। छो त ही क़ुरान जेको असांजी रोशनी आहे, हिन क़ुरान ते असीं हिन जे पढ़ंदासीं त हलंदासीं। हिकिड़ो जीअं न का को गाॾी वठंदो आहे त उन सां किताबु ईंदो आहे, भाई गाॾी कीअं चालू थींदी, कीअं हलंदी, कीअं अॻिते हलंदी, कीअं पोइते हलंदी, ही बटण छाजा आहिनि। जे इन खां सवाइ इंसानु गाॾी वठंदो कान्हे, कीअं हलाईंदो, पियो धकु खाईंदो। पर ही असांजी ज़िंदगी जो हिकिड़ो किताबु आहे, मां अंज़लना अलैकल क़ुरान लितशक़ा। ही क़ुरान असांजे लाइ इहो आयो तकलीफ़ हटाइण जे लाइ। तकलीफ़ूं जेके असांखे दुनिया में आहिनि, हर इंसान खे तकलीफ़ूं आहिनि। केर बि न सोचे त यार असां वटि रुॻो तकलीफ़ अञा मूं वटि आहे, न, तो वटि जेकी तकलीफ़ हूंदी शायदि घटि हूंदी, ॿियनि वटि घटि वधीक हूंदी। हर इंसान खे, नंढे खे, वॾे खे, ग़रीब खे, अमीर खे पंहिंजूं तकलीफ़ूं, जीअं वॾो ईअं वधीक तकलीफ़ूं। त इंसान इहो सदाईं यादि करे त तकलीफ़ूं सभिनी खे आहिनि, सिर्फ़ु मूंखे न आहिनि। त पर इहो कीअं तकलीफ़ूं हटंदियूं, जो असीं जीअं अलाह जे क़ुरान खां वेझे थींदासीं, जीअं हिन क़ुरान खे सम्झंदासीं। त असांजो क़ुरान असांखे ॿुधाए थो असांजो दुश्मन केरु आहे। जीअं अलाह ताला चए थो कुल मन कान अदुव्वन लिजिब्रील फइन्नहु नज़्ज़लहु अला क़ल्बिक। यहूदी चवंदा त जिब्रील जो असीं जेको बि चवण हूंदो असीं न ॿुधंदासीं। अलाह साईं चयो जेको जिब्रील जो दुश्मन आहे, त उहो जिब्रील जो जेको दुश्मन आहे, त उहो जिब्रील त क़ुरान लाहे आयो आहे तुंहिंजी दिलि ते। हीउ क़ुरान जेको आहे जिब्रील तो लाहे अचे थो, त तव्हां उन सां दुश्मनी छो था कयो, उन तव्हांखे छा कयो आहे। सो इहो यहूदियुनि जो कोन हो, पर इहे उलमा चवनि था त जेको बि इंसानु जेको तकलीफ़ सम्झंदो त उहो क़ुरान खां जेतिरो परे हूंदो एतिरो उनखे तकलीफ़ ईंदी। जेको इंसानु जेतिरो क़ुरान खां वेझो हूंदो एतिरो हुनजी दिलि ख़ुशा हूंदी ऐं नरमाई हूंदी दिलि में, ऐं आख़िरत खां वेझो हूंदो, अलाह खां वेझो हूंदो। अलाह ताला चए थो क़ाल इहबिता मिन्हा जमीअन, अलाह साईं जन आदम खे ऐं हवा खे दुनिया ॾे नाज़िल कयो जन्नत मां, त ॿिन्हिनि खे बाअदुकुम लिबाअदिन अदू। हीअ अलाह ताला चवनि त तव्हां शैतान जेको तव्हां सां लहे थो इहो तव्हांजो दुश्मन आहे। फ़इम्मा यअतियन्नकुम मिन्नी हुदा, अलाह साईं चए थो पोइ मां तव्हां ॾे पंहिंजे तरफ़ां हुदा मोकिलींदुसि, हिदायत मोकिलींदुसि, रोशनी मोकिलींदुसि, त उन ते तव्हां हलिजो। फमन इत्तबअ हुदाया फला यदिल्लु वला यशक़ा, जेको मुंहिंजी हिदायत ते हलंदो त उहो कॾहिं ग़लति रस्ते ते न वेंदो ऐं उनखे तकलीफ़ न थींदी। वमन अअरज़ अन ज़िक्री, ऐं जेको मूंखां परे थींदो, व इन लहू मईशतन दंका, जेको मूंखां परे थींदो उनखे तकलीफ़ूं हूंदियूं ऐं हुन दिलि में तंगी हूंदी, जान में तंगी हूंदी। ऐं क़यामत ॾींहुं व यौमल क़ियामत अअमा, नहशुरुहु यौमल क़ियामत अअमा, उथंदो क़यामत ॾींहुं जॾहिं अखियुनि खां न ॾिसंदो, त हू छा चवंदो, क़ाल रब्बि लिमा हशरतनी अअमा, छो मूंखे जॾो करे उथारी आहे अलाह, मां त दुनिया में ॾिसंदो हुउसि, मूंखे त अखियूं सही सलामत तो ॾिनियूं हो, वक़द कुंतु बसीरा, मां त ॾिसंदो हुउसि। अलाह साईं चवंदो क़ाल कज़ालिक अततका आयातुना फनसीतहा, ईअं मूं तोॾे क़ुरान मोकिलियो, मूं जूं आयतूं नाज़िल थियूं, मुंहिंजा मौजिज़ा तोॾे आया,
فنسيتها وكذلك اليوم تنسى. सूरत अलाह ताला चए थो मां क़ुर नाज़िल कयो आहे तव्हां ॾे, तव्हां रखे न छॾियो। उहे जेके ईअं कंदा उहे अंधा थी उथंदा क़यामत ॾींहुं, दाऊं कंदा या अलाह असांखे अंधो छो कई। जी मां तव्हांजे क़ुर नाज़िल कयो, तव्हां उन्हनि में नज़र कई, तव्हां उनखे पढ़ियो, तव्हां उनखे सम्झो, तंहिंजे करे उनखे तव्हां दुनिया में विसारे छॾियो, मां तव्हांखे हिन दुनिया में आख़िरत में विसारे छॾींदुसि। कदालिक वकदालिक اليوم तुनसा, तोखे विसारे छॾींदुसि। इहा सूरत तहा में 126 आयत में। तंहिंजे करे इंसान खे क़ुर सदाईं पढ़णो खपे, पढ़े ऐं सम्झे ऐं तदब्बुर करे, आयत आयत ते बीहे ॾिसे इन में छा आहे, इन जो माना छा आहे। फमन इत्तबअ हुदाय फला यضल वला यशक़ा। इहो क़ुर में हिदायत आहे, क़ुर में असांजो रस्तो असांखे अलाह ताला ॾेखारे थो त हीअ हिदायत हिन क़ुर में अथव। हिन रस्ते तव्हां हलंदव त तव्हां हिते दुनिया में बि बची वेंदो, आख़िरत में बि बची वेंदो। जेको क़ुर खां जीअं इंसानु परे थींदो ईअं धक खाईंदो। अलाह ताला क़ुर में ॿी जॻह ते चए थो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउ व रहमह लिलमुमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा। अलाह साईं चए थो मां क़ुर मां रहमत नाज़िल थो कयां ऐं शिफ़ा उलमा चयो था जेकी बीमारियूं इंसान खे वठनि थियूं, त हिन क़ुर में हर बीमारी जी शिफ़ा आहे मोमिननि जे लाइ। वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा, जेके ज़ालिम हूंदा उन्हनि खे त हथे नुक़सान में पवंदो। छो इहो सूरत इसरा में अलाह साईं चए थो। अलाह ॿी जॻह ते थो वलो जअलनाहु क़ुरआनन अअजमिय्यन लक़ालू लौला फुस्सिलत आयातुहु। अलाह ताला हिते चए थो त जे मां हिन क़ुर खे ॿी ज़बान सां ग़ैर अरबी सां लाहियां त वरी अरबी चवनि हा त हीअ असीं कोन था सम्झूं। अअजमी व अरबी, अलाह साईं चए थो छा मां ॿी ज़बान सां मोकिलियां त बि जेके ग़ैर ज़बानी उहे एतिराज़ कंदा, वरी जे अरबी ज़बान में त हाणे ग़ैर जेके अरबी आहिनि उहे एतिराज़ था कनि। त अलाह ताला चए थो लिल्लज़ीन हुवा आमनू हुदन व शिफ़ा, हीअ हर क़ौम जे लाइ, हर ज़बान जे लाइ हिदायत आहे ऐं शिफ़ा आहे। वल्लज़ीन ला युमिनून फ़ी आज़ानिहिम वक़र, ऐं जेके नथा मञनि हिन क़ुर खे उन्हनि जे कन बंदि आहिनि। वहुव अलैहिम अमा उलाइक युनादून मिन मकानिन बईद, उहे त जीअं अंधा के ऊंधा में हलंदा। इहो जेको क़ुर खां परे आहिनि, अलाह साईं उन्हनि खे सॾ बि कंदो न त बि कोन ॿुधंदा। छो हू क़ुर कोन था सम्झनि, नथा क़ुर पढ़नि, छा हू कीअं सम्झंदा। ॿी जॻह ते अलाह ताला क़ुर में वरी बि चए थो वलयज़ीदन्न कसीरम मिनहुम मा उनज़िल इलैका मिन रब्बिका तुग़याना व कुफ़्रा फला तअस अलल क़ौमिल काफ़िरीन। असां नबी खे चए थो त के माण्हू क़ुर खे कोन मञींदा जेके तूं उन्हनि ते पढ़ंदे, पर इहे जेके हथई ऊंदह में वञी पवंदा, अञा तुग़यान में, अञा ज़ुल्म वञी पवंदा, तोखे दुख न थिए छो जो इहे कुफ़्र में पइजी विया आहिनि। जीअं असीं इंसानु क़ुर खां परे थींदो त ईअं इंसानु धक खाईंदो, ईअं तकलीफ़ुनि में पवंदो। छो जो अलाह ताला ॿी जॻह ते चए थो वमन अअरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन दंका, जेको मुंहिंजे ज़िक्र खां, मुंहिंजे तिलावत खां, मुंहिंजे निमाज़ खां, मुंहिंजे क़ुर खां परे थियो, मुंहिंजे चवण खां, नबी जे चवण खां परे थियो, त उनखे ज़िंदगी सफ़ा ॾाढी ॾुखी थींदी, मईशतन दंका, ॾाढी ॾुखी ज़िंदगी गुज़ारींदो हिन दुनिया में। वनहशुरु यौमल क़ियामत अअमा, ऐं अॻिते बि अंधो थी निकिरे, ॾिसो न केॾी तकलीफ़ आहे। त जे क़ुर में इंसानु पढ़े थो त हुनखे रोशनी थिए थी दुनिया में ऐं आख़िरत में बचंदो। पर जीअं अलाह क़ुर खां इंसानु परे थो थिए त हिते दुनिया में बि धक खाईंदो, फ़िरक़ेबाज़ी में पइजी वेंदो, बिदअतुनि में, शिरक में पइजी वेंदो, ऐं आख़िरत में बि मोचड़ा अलाह जा खाइणा पवंदसि। छाजे लाइ? छो जो सही रस्ते ते न हलियो, शिरक में पइजी वियो, ग़लति रस्ते में। अलाह साईं हिते ॾिस चए थो त मूंखे, मुंहिंजी इबादत कयो, मूंखे सतायो, मूंखे पुकारियो, मूंखां टिजो, शिरक न कयो, शिरक मां माफ़ु कोन कंदोसां। पर जेको इंसानु पढ़ंदो ई कोन त उहो कीअं सम्झंदो, कीअं हुनखे इन शइ जी ख़बर पवंदी, कीअं ख़बर पवंदुसि मां कीअं हलां, केॾे वञा। पर क़ुर असांखे सभु शइ असांखे सेखारे थो केॾे हलणो आहे, कीअं हलणो आहे, ऐं कंहिंखे कंहिंजी इबादत करणी आहे, ऐं कहिड़ी कहिड़ी इबादत आहे। हिते ॾिस न दुआ जे बारे में अलाह ताला चए थो त जेकी दुआ आहे इबादत आहे। ऐं माण्हू जेके वञी दुआऊं कंहिंखे था सॾु कनि, पीरनि खे, फ़क़ीरनि खे, यानी इहा इबादत अलाह जी ॿियनि खे ॾेई छॾनि, ॿियनि खे ॾेई छॾनि, उन्हनि खे हिसो। त अलाह ताला मोमिननि जे बारे में छा थो चए त ततजाफ़ा जुनूबहुम अनिल मदाजिअ यदऊन रब्बहुम ख़ौफ़न व तमअ। सूरत सजदा में 16 आयत में चए थो त उहो राति जो जेके मोमिन हूंदा सुम्हंदा ई कोन, उन्हनि जे पासा ज़मीन खे कोन लॻंदा, उथी न तहजुद पढ़ंदा, अलाह खे सताईंदा, अलाह खे पुकारींदा। त हीअ जेको क़ुर आहे अजीब आहे। ॿी जॻह ते अलाह ताला चए थो तबारकल्लज़ी नज़्ज़ल फ़ुरक़ान अला अब्दिह, अलाह ताला तबारक जो हिन नबी खे हीअ क़ुर ॾेई छॾियो आहे
त हीअ तव्हां पढ़ो इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारक, बरकत वारे राति में असीं हीउ क़ुर नाज़िल कयो आहे, त तव्हां इन खे मथे रखे या कपिड़े में वेड़े न छॾियो, हिन खे पढ़ो। तबारक, जिथे किथे तबारक लज़ी बियदिहिल मुल्क, जंहिं आसमान पैदा कयो आहे, ज़मीन खे पैदा कयो आहे, उन ई तव्हांजे लाइ क़ुर नाज़िल कयो आहे, त तव्हां हिन मां फ़ाइदो वठो ऐं हिन खे पढ़ो ऐं हिन ते हलो। मनहज हया, हीअ ज़िंदगी जो हिकिड़ो रस्तो तव्हांखे ठाहे थो ॾिए अलाह ताला हिन क़ुर में, त हिन में हर शइ सही ॿुधाईंदो, हर शइ ग़लति उन खां झलींदो, त हिन खां परे थियो। फमन इत्तबअ हुदाय फला यदिल्लु वला यशक़ा, जेको हिन हिदायत क़ुर जे ते हलंदो कॾहिं बि ग़लति रस्ते ते न वेंदो, ग़लति शैताननि जे रस्ते ते न ईंदो। तंहिंजे करे असांखे हिन क़ुर ते पढ़णो आहे, सम्झणो आहे ऐं हलणो आहे। सलफ़ सालिह ॾिसो न, उन्हनि जा किसा असीं पढ़ूं था त असांखे अजब थो लॻे। इहो त अनबसा इब्नुल ख़वास हिकिड़ो ताबिई हो, उन हिकिड़ो उन जो नौकर जेको ग़ुलाम हो, उहो उन वटि वेठो हो, त राति जो ॾिठईंसि त उथी निमाज़ थो पढ़े ऐं निमाज़ पढ़ंदे निमाज़ पढ़ी रोई रोई वरी उथी हथ मथे करे अलाह खे सताए, त एतिरे क़दुरु जो हू रोई रोई हिन जी निंड फिटी वई नंढे छोकिरे ग़ुलाम जी नौकर जी। त एतिरे क़दुरु हुन खां पुछे पियो त तोखे एतिरो छाजे लाइ थो रोई ऐं मूंखे ड्रिॼारे विधी, तूं एतिरो ड्रिॼी थो। त हुन छा चयुसि त मुंहिंजे अखियुनि मां जे पाणी न अचे त मां सम्झंदुसि त मां मुनाफ़िक़ हा, ऐं मूंखे कहिड़ी ख़बर मूंखे अलाह साईं क़यामत ॾींहुं जे पंहिंजे अॻियां बीहारे ऐं मूंखे चए त या उतबा, दुनिया में मुंहिंजे चवण न कई, मुंहिंजो क़ुर न पढ़ी ऐं मुंहिंजे क़ुर ते तूं अमल न कयो, त पोइ मां छा कंदुसि। मुंहिंजे क़ुर ते अमल न कई, तूं पंहिंजी मर्ज़ी सां हलंदे, मुंहिंजे क़ुर खे न पढ़ी। त एतिरो ईअं चई त वरी हुन रोअणु शुरू कयो, एतिरे क़दुरु जो हुन ग़ुलाम चए थो त मां सम्झां पियो त हीउ मरी वेंदो, अॼु मरी वेंदो। त हू एतिरो रोई रोई सुबुह थी वियो ऐं हुनखे ग़ुलाम जेको उन नौकर हो, उन निंड ई न कई। छाजे लाइ रोंदा हुआ, छो रोंदा हुआ? हू सम्झंदा त असीं क़ुर खे हक़ु कोन ॾिनो अञा, ऐं एतिरो पढ़ंदा हुआ, उन ते अमल कंदा हुआ, त इहो त बि हू चवंदा हुआ त असां अञा कुझु कोन कयो ऐं असां ॾोही हो। अलाह ताला असांखे कहिड़ो जवाबु ॾींदासीं। हू सॼी राति पेर पंहिंजा रखे ऐं अलाह खे पुकारींदा हुआ, अलाह खे सॾु कंदा हुआ, क़ुर पढ़ंदा हुआ, तहजुद निमाज़ पढ़ंदा हुआ ऐं अलाह खां टिजंदा हुआ, अलाह खे सताईंदा हुआ। वरी बि चवंदा हुआ त मतां अलाह असां अञा कुझु घटि कयो हुजे, अलाह असांखां पुछंदो त मुंहिंजे क़ुर ते अमल छो न कयो आहे। ऐं ॾिसो उहे जेके अहिड़ा हुआ, असांजो हाल ख़ुदि को सभु को पंहिंजो ॾिसे कहिड़ो असांजो हाल ऐं हुननि जो हाल आहे। असां त न तहजुद था पढ़ूं एतिरो, न दौड़ था कयूं, न एतिरो असांजो अलाह जो ख़ौफ़ आहे जो असीं पढ़ूं था त असांजे अखियुनि मां पाणी बि कोन थो अचे। इहे ताबिई हाजिर में क़ुर पढ़ंदा हुआ त हू हुननि जे जान जा हॾा धार थी पवंदा, एॾो हिलंदा डप खां, अलाह जे ख़ौफ़ खां। त क़ुर में अहिड़ियूं ॻाल्हियूं हुअनि ॾुखियूं, जो इंसान जे पढ़े हुन सम्झे त हुनखे रोअणु ईंदो त असां केॾो असीं मुक़सिर हूं, असीं पोइते हूं, असीं गुनाहगार हूं। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए त क़ुर पढ़ूं, क़ुर सम्झूं ऐं इन ते हलूं ऐं असांजी ज़िंदगी हिन ते ख़ात्मो थिए। सभिनी खे मरणो आहे, केरु बचंदो, केरु बचियो आहे? न, सभई हलंदा। अलाह ताला असांखे तव्हांखे असांखे हिन क़ुर ते हलाए जेसिताईं असीं हिन दुनिया मां अखियूं ॿूटियूं। हाज़ा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।